हलोली पाने धंधेदारी जी करवानी हलंदी मूंसां जेकर इसे पैसा तो माण्हू इन किथे पोरियो करे रिन में आहे छा ज़हर चइबो त अॼुकल्ह मुंहिंजा ख्वाब ॾिसण लॻी आहियां। शानू वरी अॼुकल्ह वधीक मुड़ुस माण्हू थी वियो आहे। इहो मंझो से तो उनजी ज़ाल वधीक थी कमाए। अरे मुआ छॾ मां तोखे मां पाण थी ॾियां। छा थियो? न हाणे असांखे हितां केर बि न उथारींदो। हाणे असां कुतनि खे टुकर उछलाए आया आहियूं। छापी ॾिसे हलवनी पाणी धंधेदारी जी करवानी हलो पूरा आज ॾाढो सवेरे घरां निकिती आई। हा अॼु निंड कोन आई इन करे दिलि चयो हली आयसि। चइबो त अॼुकल्ह मुंहिंजा ख्वाब ॾिसण लॻी आहियां। चङो घणो ख़ुशि न थी। अॼु भला मूंखे बिस्कुट बि त खारा न। हा छो न ही सभु बरनियूं तुंहिंजे हवाले जेको वणई खाओ त मुंहिंजी दिलि ख़ुशि थिए। हा खा पर बुरा अॼुकल्ह ॾाढी सुहिणी थींदी थी वञे हक़ीक़त। वाह तोखे त रोज़ अहिड़ी ॻाल्हियूं हुजनि। तव्हांखे ॾिसी तारीफ़ करणु मुंहिंजी मजबूरी आहे। मां छा कयां? चङो आउं हलां थी मूंखे बाज़ार जो फेरो बि ॾियणो आहे पोइ वापसि अची तोसां ॻाल्हायां थी। हा अच्छा पर जल्दी अचण जी कजांइ न। काद छोकरी पंहिंजी मुल्क जी आज़ादी जे लाइ जेकॾहिं बेइज़त थिए थी त छा उहा ख़राब लिखबी? न उहा ख़राब कोन लिखबी। पर छा असां हीअ जाए छॾे उन्हनि खे बेइज़त थियण खां बचाए न पई सघियासीं छा? अड़े छा असांजा हथ भरी पिया आहिनि छा? हा ॿुधायो हथ भॻल आहिनि असांजा। अड़े जिते पिन हूंदासीं उते हथ फैलाईंदासीं। ॿियो
गुज़ारो करणो आहे त उन जी का त कीमत अदा करणी पवंदी न असांखे। जेकर इज़त सां ख़ैरात नथी मिले त पिनण खां पैसा त माण्हू इन किथे पोड़ियो करे हा ॿियो जे माण्हू खे बेइज्जतो ई थियणो आहे त उहो बेइज्जतो ईअं ई माण्हू थिए। बाक़ी जॾहिं पुलिस जी मर्ज़ी पवे असां फ़क़ीरनि जे घरनि ते जेका आहे पिनी छिनी सां हली वञे। पर शानू असां पुलिस खे करे बि छा था सघूं? असां फ़क़ीरनि जे वस में आहे छा? असां फ़क़ीर आहियूं, को पेशो करण वारा न आहियूं। हा तव्हांखे यादि आहे त रजी भाई धीअ कंहिं गाॾी वारे सां भॼी वई त केॾो ख़राबु लॻो तव्हांखे? हा ऐं जॾहिं हू वापसि आई त तव्हां हुनखे बस्ती में पेड़ पाइण बि कोन ॾिनो। ॿुधायो जेकर हुन पाण खे रेल जेठो ॾेई मारे छॾियो। हाणे ॿुधाए त हुन में भागल में सोनी में कहिड़ो फ़र्क़ु आहे? इहो ई त हू 1 महीने खां पोइ मोटी आई ऐं हे हिकु राति खां पोइ ॿई गॾु मोटियूं आहिनि। इन खां सवा को फ़र्क़ु आहे? ॿुधायो मूंखे, ॿुधायो न, ॿुधायो। भागुल ऐं सोनी पंहिंजी मर्ज़ीअ सां न पर असांजे ख़ातिर वयूं हुयूं। इहा कुर्बानी आहे उन्हनि जी। का बि छोकिरी पंहिंजी मुल्क जी आज़ादीअ जे लाइ जेकॾहिं बेइज़त थिए थी त छा उहा ख़राब लिखबी? न, उहा ख़राब कोन लिखबी। पर छा असां हीअ जाइ छॾे उन्हनि खे बेइज्जतो थियण खां बचाए न पई सघियासीं छा? अड़े छा असांजा हथ भॼी पिया आहिनि छा? हा ॿुधायो, हथ भॻल आहिनि असांजा। अड़े जिते पिनंदासीं उते हथ फैलाईंदासीं। ॿियो वञी हलियो भली ॿिए हंधि वञी हथ फैला, असां हिते ई ठीकु आहियूं। भागुल ऐं सोनी जी माउ खे का परवाह कान्हे का। ही वॾो आयो आहे गैरत वारो। काल न जॾहिं तुंहिंजी ज़ाल हिकिड़ी गाॾी वारे मुड़साले सां चढ़ी वई तॾहिं तूं काथे हुए? काथे हुई तुंहिंजी गैरत? असांजे ज़बान नथा खोलियो त इन जो मतिलबु इहो कोन्हे को। वॾो आयो आहे मुड़स माण्हू। बस कर बस मंडा वधीक हिकिड़ो अखर बि ॻाल्हाई न या ॿी जॻह बि भरी छॾी तूं पाए। हा वञी त ॾिस जे मां न तुंहिंजा हथ न भॻा त पोइ चइजांइ। अरे ओए तूं ये क्यों गए? अरे कोन चवंदो साईं। बस कर शानू, बस बस करी छा पिया कयो? ॾिठो वेंदो। बस तूं वञ। अरे बस बस कर थधो थी। छा पिया कयो पाण में? शानू वरी अॼुकल्ह वधीक मुड़ुस माण्हू थी वियो आहे। इहो मंझो से तो उनजी ज़ाल वधीक थी कमाए। पर इन जो इहो मतिलबु कोन्हे त जंहिंमहिल चाहे असांजी बेइज़ती करे वठे। पर यार शानू बि ग़लति कोन थो चवे। ईअं त का बि छोकिरी असांजी सलामत कान रहंदी। पुलिस जॾहिं बि चाहींदी असांखे हितां उथी वञण जूं धमकियूं ॾींदी ऐं पोइ रिश्वत में कंहिं न कंहिं छोकिरीअ खे वठी वेंदी। उन लाइ असांखे कुझु त सोचणो पवंदो। ए चाचा दीनू, तूं बि कहिड़ियूं तो ॻाल्हियूं करी? वॾा वॾा माण्हू बि ईअं ई कम टपाईंदा आहिनि। पाण त उहो ई फ़क़ीर आहियूं। जे कंहिंजे आॾो हथ टंगियोसीं त शर्म छा जो? असांखे त भागल ऐं सोनी जे घर हली उन्हनि खे मुबारक चवणु घुर्जे। उन्हनि जो अहसान आहे असांजे मथां। छा थियो? चङो भले निंड पूरी कर। रात जो रोजानो बहाना करे सुम्ही पवंदो।
केॾो न ख़ुशि थींदो जॾहिं ही रात जो निंड मां जाॻंदो ऐं आउं हिन जे अॻियां कुकड़ जो ॿोड़ रखंदसि। मन मंडई त मूंखे ॿुधायो आहे ॾिठो हूंदई तॾहिं त। बाक़ी हुन तोखे इहो कोन ॿुधायो तो हुन गाॾी में हिकु ज़ाइफ़ा बि वेठी हुई। हा इहो त कोन ॿुधाई। कीअं ॿुधाई तुंहिंजे मन में शक जो विझणो हुअसि। अची वई आहियां। हा आउं त कॾो की आई आहियां तुंहिंजे लाइ मानी बि पचाए छॾी अथमि। अच्छा इहो कमरो किथे आहे? इते ई हूंदो अची वेंदो। हे कुकड़ आंदो अथई छा? हा तोखे वणंदो आहे न? ॾाढो माल थी कमाई अॼुकल्ह। हा अॼु मूंखे हिकु सखी मिली वियो उन मूंखे पूरा 500 ॾिना। 500 चाहो त तोखे 1000 बि ॾेई सघे थो। हा लॻे त ईअं ई पियो हुन मूंखे सचमुच अंधी सम्झो। पूरा सच ॿुधाए हू गाॾी वारो केरु आहे जंहिंसां तूं वेंदी आहियां? ही तूं छा पियो चवीं? कहिड़ो गाॾी वारो? कंहिंसां वेंदी आहियां? सच ॿुधाए न त ही बोर्ड ॾिसेंदी न हे मुंहं में हार छॾींदोमांइ। तोखे मूं ते एतबार कोन्हे? मूंखे त आहे पर हुन मंडे हरामीअ खे कोन। हा न? हुन मंडई त मूंखे ॿुधायो आहे ॾिठो हूंदई तॾहिं त। बाक़ी हुन तोखे इहो कोन ॿुधायो तो हुन गाॾी में हिकु ज़ाइफ़ा बि वेठी हुई। हा इहो त कोन ॿुधाई। कीअं ॿुधाई तुंहिंजे मन में शक जो विझणो हुअसि। माई केरु हुई? हिकु बंगले में बेगम साहबा रहंदी आहे ॾाढी भली आहे। हुन गाॾी बीहारे मूंखे ख़ैरात ॾिनी मुंहिंजो हाल पुछी। उन ॾींहुं मूंखे कमरू जी दवा लाइ वञिणो हुयो उन करे चयोमांसि त मूंखे डॉक्टर जी दुकान ताईं खणी हल। हुन मूंखे पंहिंजी गाॾीअ में खयो ऐं उन ई महिल मंडो उतां गुज़रियो ऐं मूंखे सलाम कई। मूं चयोमांसि ॿुढी मर कमीणा आउं पंहिंजी बेगम साहबा सां गॾु थी वञा दवा जे लाइ। जीअं हुन जी ज़ाल भॼी वई हुई तीअं ॿियनि खे बि सम्झे थो ऐं तो हुन जी ॻाल्हि ते एतबार करे वरितो। मर्द जी जात थींदी अहिड़ी आहे। ज़ालूं सच ॿुधाइण लॻनि त ज़ालूं छा जूं चवाइनि। मां को ॾिसण वियो हुमांसि त गाॾीअ में का ज़ाइफ़ा वेठी हुई या न। केरु पंहिंजी गाॾीअ में कंहिं मतिलब खां सवाइ हिकु फ़क़ीराणे खे वेहारींदो? गाॾियुनि में कुता वेही सघनि था पर का फ़क़ीराणी वेही नथी सघे। मूंखे हिन जी जांच करणी पवंदी। हा ए छा तो सोची आउं कूड़ थी ॻाल्हायां? मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कोन आयो तोखे। मंडो सचो आहे
इहो त पखी हूंदो आहे, पल में आयो पल में उॾामी वियो। यकीन के पिंजरे जो पखी बड़ा, डारीअ जो पखी न। इहो को पंहिंजे अख़्तियार में आहे छा? चङो हाणे छॾ, तूं मानी कर कहिड़ी पई आया त तुंहिंजी ज़ाल न। तूं किथां वियो आहीं? सॼो ॾींहुं तो रुली। मासी सोनिया जे घर में हुयसि, बीमार आहे वेचारी। चङो हेॾा औरत थी पी सां गॾु वेही मानी खा। तूं मानी खा त सोनीअ खे पुछी थी अचां। का ज़रूरत कोन्हे सोनीअ ॾे वञण जी। हा छो ज़रूरत कोन्हे का? बसि चयोमि न। हुन असांजा घर बचाया, अयां हुनखे पुछण बि न वञा। तूं न वेंदी त को आसमान हेठि किरी कोन पवंदो। हा छो कोन वेंदसि? हाणे आउं तुंहिंजे करे बिरादरी बि छॾे ॾे। तूं मूंखे वञण ॾी या न वञण ॾी, आउं त वेंदसि। अम्मा मां बि हलंदसि। हा हल तूं बि मूंसां हल। कोई कोन वेंदो, मां ॿुधायांव थो। जे वेंदो त सुठो न थींदो। हा छो सुठो कोन थींदो? भले वॾो आयो आहे मूंखे रुकण वारो। हल छोरा, सॼो ॾींहुं त घर में वेठो आहे, कमाए ॾींस मथां वरी हिन जी ॻाल्हियूं बि ॿुध। सोनी तूं दिलि न लाइ, तो त वॾो कमु कयो आहे। तो हिन बस्ती वारनि जे करे एॾी वॾी कुर्बानी ॾिनी आहे, ऐं इहा कुर्बानी तुंहिंजी ज़ाया कोन थींदी। सोनी तू चाकत आई न, लटी पे भला। सोनी तू दिल न लाइ, तो त वॾो कमु कयो आहे। तो हिन बस्ती वारनि जे करे एॾी वॾी कुर्बानी ॾिनी आहे, ऐं इहा कुर्बानी तुंहिंजी ज़ाया कोन थींदी। इहो तोसां हिन हुरा जो वाइदो आहे। हिन मूंसां ईअं ॻाल्हायो न आहे। अहिड़ी बेहयाई बदमाश ज़ाइफ़ुनि में थींदी आहे। हिनखे भागल ऐं सोनी खां नफ़रत छो न थी? पर मां हूरा खे छा चवां? सॼी बस्ती में कंहिंखे सोनी भागुल खां नफ़रत थी आहे? सभई हिन जे अमल खे कारनामो था सम्झनि, ऐं हूरा त हिन जी बीमारी जो ॿुधी वई आहे। बीमार खां पुछण त सवाब जो कमु हूंदो आहे। कॾहिं यकीन जो पखी उॾामी वञे थो त कॾहिं ॾार ते अची वेहे थो। बाबू गाॾी रोक न त शोर मचाईंदसि। पर तूं मूंसां हलण गाॾी में पाण वेठी हुई है? बाबू आऊं तोखे बाहूं थी बता, तुंहिंजी ग़लती कोन्हे, आऊं तोसां पाण हली हुअसि।